कैपुर भरिसां कंधरा थाणे जी हद तारा वाहण चौकी भरिसां मेन बाज़ार में चोर मुहिब आठाणो जे घर मां नामालूम चोर घर में घिरी मोटरसाइकिल ऐं रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान खणी चोरी करे फ़रार थी विया। तफ़सील मूजिबि गुज़िरियल राति तारा वाहण पुलिस चौकी भरिसां शहर मां मुहिब ओढाणो जे घर मां नामालूम चोर मोटरसाइकिल रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान खणी चोरी करे फ़रार थी विया। पेरा वाढो ऐं खोजी कुतनि ज़रिए पेरा खयां विया, जॾहिं त पेरा ॻोठ उमर नागो भरिसां कटोहरनि जे ॻोठ में पहुता, जितां हिकु जवाबदार पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SHO कंधरा तालिब हुसैन जिसकाणी ऐं तारा वाहण चौकी इंचार्ज ASI इमदाद जिसकाणी सां राब्तो कयो वियो। इन ॿुधायो त जंहिं घर में पेरा पहुता आहिनि उन घर मां हिकु जवाबदार गिरफ़्तार कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।